शौक़ीन बंदो एडो आ चे तो हर एक जगह ते मुझो नालो हुजे तव्हां ॾिसो माफ़ कजो मूंखे जेके दानी पुरुष आयो तव्हांखे नमस्कार आहे असीं त ॻाल्हाइण वारा आहियूं हक़ीक़त में जेॾी महिल गुरुद्वारे जी अनाउंसमेंट थिए ॿी काई शइ थिए चवंदा साईं फिलाणे 10,000 रुपया ॾिना 50,000 रुपया ॾिनो नालो वठो त 10 ॼणा ॿिया थींदा मुंहिंजो बि पर्ची ते नालो लिखो फिलाणे जो नालो वरितो वेंदो ईअं गुप्तदान केरु कंदो आहे ये पर्चियूं इंजे करे रखी वेंदियूं ताकि माण्हू उत्साह भरिजे भले चलो नालो कढाए ॾियनि था पिया पर हक़ीक़त में त माण्हू अहिड़ा नाले जा शौक़ीन आहिनि मसाणनि में बेंचुनि ते बि नाला लिखियल अथनि की फिलाणे फिलाणे माता पिता जी यादि में हिते बि माता पिता जी यादि तो कराइणी आहे हिते बि तोखे नालो कराइणो आहे जिते मृत्यु थींदी जिते मरणो आहे तोखे बि नाले लिखाइण जा अहिड़ा शौक़ीन टैंकी लॻाइणी आहे फिलाणे माण्हू पंहिंजी माउ जी यादि में जीअरे ठाराए था न मरण खां पोइ चो तो एॾो प्यार अची थो माउ जी यादि में ठाराए थो जपो सतनाम वाहेगुरु। हाणे ईअं न सम्झो कि मां कंहिंखे ग़लति थो चवां न शाबाश आहे करण वारनि खे लेकिन अगरि नालो कढाई त माना एवज़ वठी छॾई जे माउ सां प्यार थी पीउ सां प्यार थी वॾनि सां प्यार थी त पोइ ईअं टैंकी लॻा ईअं सेवा कर ईअं अहिड़ी सेवा कर गुरु नानक जा पितर बि तारे छॾो हा ये तुंहिंजा मरियल उहे बि वॾा बि तारे छॾो भई पर जे नालो वरितई नालो लिखाई त माना एवज़ वठी छॾी पोइ कुझु न मिलणो जपो सतनाम वाहेगुरु जपो सतनाम वाहेगुरु। सतगुरु चवंदा हौंच दिता हौंच लया कुछ ॾे तो इन ते बि माण आहे वरी वठण ते बि माण आहे कई दफ़ा कई माण्हू दावा करे छॾंदा आहिनि जे तोखे ॾियणु ॼाणा थो त वठण बि ॼाणा थो पियो जपो सतनाम वाहेगुरु जपो सतनाम सतगुरु चवनि था हौंच खटिया हौंच गया हौमे में कुछ खटे आयो कमाए आयो हौमे में ही सब कुछ विञाए छॾी खटे आयो कूड़ ॻाल्हाए करे बेईमानी करे ठगे करे इन ते बि माण आहे मूंखे कंहिं चयो भई फिलाणी जिन्स हे जेका सो खंड चांवर कणक छुआरा रखे छॾ मां न रखिया मूंखे ख़बर हुई ॾिस 5 लख रुपया कमाए वरिता जिन जिन रखिया उहो नुक़सान करे छॾियो पुछोसि भई ॾे ख़बर कीअं कमाई मां न रखिया ॾिस मां सियाणप कई मूंखे ख़बर हुई सॼी मां सभु कुझु कयो पर जे नुक़सान थी पए त पोइ कोई चए विकिणी छॾ न विकिणंदुसि नुक़सान थी पियो पोइ ॾे ख़बर भई पोइ चवंदो भॻवान जो भाणो ईअं हुयो फ़ाइदो कंहिं कयो उहो भाणो न हुयो उहो मां रखियो मां कयो नुक़सान थियो भॻवान कयो नुक़सान भॻवान जे खाते फ़ाइदो मुंहिंजे खाते असां वटि कंदा आहिनि न माण्हू ॿार पैदा थींदो आहे शराबूं हलंदियूं आहिनि मास हलंदा आहिनि छठियूं मनाई वेंदियूं आहिनि धूमधाम सां पोइ शराब नशा ॿिया केतिरा ई कम थींदा आहिनि कोई मरी वञे पोइ पाठ साहिबु रखाओसि जब सतनाम वाहेगुरु। छो हाणे ई बोतल खोल ॼमियो आहे गुरु या नथी कंहिं ॾिनो इहो बि निरंकार ॾिनो न वरितो बि त निरंकार ई न ॾिनो निरंकार तूं शराबा हलाए थो तूं शुक्रानो नथो कराए अचण जे लाइ तूं रखाए पाठ हिकिड़ी ॻाल्हि ठहे पई न जीअरे जे लाइ पाठ रखाए त ठीकु आहे न मरण खां पोइ रखायो पाठ भॻवान जो भाणो ईअं हुयो जपो सतनाम वाहेगुरु। सतगुरु चवनि था पिया हौंच खटिया हौंच गया कुझु खटे आयो माण कई माण में खटे आयो कमाए आयो हौंच गया हौमे में विञाए आयो सभु कुझु हलियो वियो सतगुरु पासा चवनि था पिया हौंच सचयार कूड़ियार सच ते बि दावा आहे मां सचो आहियां कई माण्हू चवंदा आहिनि मां कंहिंजी रख रख न कंदो आहियां मां चई छॾियो आहियां सच सच ते माण आहे किन खे कूड़ ते माण आहे ॾिस कीअं कूड़ ॻाल्हाए करे एॾो कमाए
किस कूड़ ॻाल्हाए करे कीअं उनखे ठॻिया आहिनि। किन खे सच ते माण आहे, किन खे कूड़ ते माण आहे। माण चिंबड़ियो पियो आहे बंदे खे। सतगुर चवनि था पिया, हां विच पाप पुन वीचार, पंहिंजी हौमे में पाप पुन जी वीचार थो करे। पाप कहिड़ी शइ आहे? मुंहिंजे हिसाब सां इहा पाप न आहे। गुरु भले चए, मुंहिंजे हिसाब सां घर में विढ़ण, घर में धड़का ॾियण, घर में क्रोध करण, घर में गारियूं ॾियण, लफ़्ज़ ॻाल्हाइण, शराब पीअण, मांस खाइण कोई पाप न आहे। दरबार में न कजे, बाक़ी इते पाप आहे। घर में पाप न आहे। भले विड़ ॿारनि सां, घरवारी सां, माउ पीउ सां, सभु खे ॾुखाए छॾ, चए थो इहो पाप न आहे।